जे हिन में नथा पढ़नि त पोइ ठाही छाजे लाइ जवाब ॾियो। जंहिं बि ठाही आंखे कोन थो चवां, असां ठाही अवां ठाही, जंहिं बि ठाही ठाही अथनि नमाज़ लाइ। हाणे नथा पढ़ो त जवाब ॾियो छाजे लाइ ठाही, ठाही छाजे लाइ? अगर ठाही आहे नमाज लाइ त अचो नमाज पढ़ो, ऐं जे न पढ़ंदा त ही पिटंदी। थोड़ो यानी गौर हकीकत में ईअं न त अवां ईअं मत सम्झो मस्जिद सम्झे कोन थी, ॾिसे बि पई सम्झे बि पई। ईअं न हुजनि त अल्लामा इक़बाल चयो मस्जिद मरसिया खां, उन चई रोअनि पयूं रोअनि, ऐं हकीकत आहे मस्जिद रोए पई। हेड़ी आलीशान रंग रोगन सुभान अल्लाह ॾिसी ईमान ताज़ो थी वञे, पर जॾहिं अंदर वञो त वेचारी ॾुसका पई भरे, रोए पई। कंहिं उन खां पुछो ऐं अल्लाह जा घर रोअण जो मतिलबु कहिड़ो? चई रोआ एतिरे लाइ थी 4-5 जीअरा रहिया, ॿिया सभु मरी विया। मस्जिद चए थी 5 जेके अचनि पिया न इहे ई रहिया, ॿिया त वेचारा गुज़ारे विया। रोआ न त छा करियां? मस्जिद मरसिया खां है कि नमाज़ी न रहे, वो साहिब औसाफ़ हिजाज़ी न रहे, यानी उहे जेके हिजाज़ी वसफ़नि वारा हुआ, जेके जंग में बि नमाज़ कोन छॾंदा हुआ। तलवारूं हलंदियूं पियूं, तीरनि जी झनकार, तलवारनि जा हीअं नेज़ा ऐं भालनि जा जेके ढक पिया लॻंदा हुआ, पर नमाज जो वक़्तु आयो, आ गया घर ऐं लड़ाई में वक़्त नमाज, किबला रूह के सजदा रेज़ हुई कौम हिजाज, एक ही सफ में खड़े हो गए महमूद अयाज, न कोई बंदा रहा न बंदा नवाज। त आऊं अर्ज पियो करियां, मस्जिद असां ठाही नमाज जे लाइ, त नमाज बि असांखे पढ़णी पवंदी। जेकॾहिं पढ़णी न हुई त पोइ ठाही छाजे लाइ? हाणे ठाहे मरवार अहिड़ी नमाज पढ़ जो सुबह शाम मस्जिद खिलंदी रहे। जिते मस्जिदूं खिलंदियूं उते इंशाअल्लाह घर बि ईअं ई नूर से भरियल ऐं घरनि वारा बि खिलंदा रहंदा। जिंदगी खिलंदे गुज़ारणी आहे त मस्जिद के मरवार, सजदन से मस्जिद के आबाद कर। बेशक बेशक सुभान अल्लाह। ही समुंड आहिनि, समुंड जंहिंजे बारे में शाह चयो सेवा कर समुंड जी। ही समुंड आहे, सेवा कर समुंड जी। जिते जर वहे पियो जाल